खंडू स्टॉप वासी पोरियतन जी कंहिं सार न लधी। वारसन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे फोती। नौजवान के ख़ानदान सां इंसाफ़ ऐं इमारत मालिक ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो वियो आहे। कराची के इलाइक़े शाह फैसल कॉलोनी 5 नंबर में कादरिया मस्जिद वेझो 3 माड़ इमारत किरण सबब फोत थियल खंडू स्टॉप वासी 2 मज़दूर भाइरनि सिकंदर वल्द मोहम्मद बचल सोलंगी ऐं असगर वल्द मोहम्मद बचल सोलंगी के वारसन मोहम्मद बचल सोलंगी, माशूक सोलंगी, मोहम्मद जुमन, बिलाल सोलंगी पारां औरतुनि ऐं मासूम ॿारनि समेत एहतजाज कंदे चयो त बरसातुनि में असां ग़रीबनि जा घर किरी पिया। असांजा फोत थी वियल 2 नौजवान ॿाहिरि गुरबत सबब रोज़गार सांगे कराची विया ऐं मेहनत मज़दूरी कंदा हुआ। हिन वक़्त ताईं इंतज़ामिया समेत कंहिं बि सार न लधी आहे ऐं न ई को असां वटि लड़ी आयो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं फोत थी वियल पोरियतनि जे वारसनि जी सार लधी वञे। अगर असां सां इंसाफ़ न थियो त कराची ऐं हैदराबाद प्रेस क्लबनि अॻियां एहतजाज कंदासीं। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।